नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे झोल का ख़बर ॾींदा आहियूं त सिंध हुकूमत पारां वापारियुनि सां ॻाल्हियुनि खां पोइ SOP तहत दुकान खोलण जी इजाज़त ॾिनी, जंहिं पोइ ज़िले सांगड़ जा मुख़्तलिफ़ SOPs तहत दुकान खोलिया विया आहिनि। पर झोल जीअं SOP तहत दुकान खोलिया विया, झोल SHO समूरा दुकान बंदि कराए छॾिया, जंहिं सबबि वापारियुनि ऐं मज़दूरनि में ॻणिती छाइजी वई आहे। हिननि जो चवणु हो त असां एतिरो वक़्तु बुखूं काटे खां पोइ वज़ीर आला सिंध जे हुकुमनि तहत दुकान खोलिया आहिनि त SHO झोल ॾाढ ॾेखारींदे ज़बरदस्ती दुकान बंदि कराया। ॿिए पासे झोल SHO मौक़ुफ़ वरितो वियो त SHO मुनफ़रद जवाबु ॾींदे चयो त लॉकडाउन जी नरमी जी ख़बरुनि में का बि सदाक़त नाहे। जीअं वज़ीर सिंध मूंखे नोटिफिकेशन जारी नथो करे, तेसीं ताईं दुकान खोलण न ॾींदासीं। ॿियनि दुकानदारनि ॿुधायो त SHO झोल अॻु में बि लॉकडाउन दौरान रिश्वत एवज़ दुकान खोलाया हुआ। हाणे असां सिंध हुकूमत जे हुकुमनि ते दुकान खोलिया आहिनि त SHO रिश्वत जे लाइ असांखे परेशान पियो करे। दुकानदारनि वज़ीर आला सिंध IG सिंध खां मुतालबो कयो त SOP तहत दुकान खोलण ॾिना वञनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।